अस्सलाम वालेकुम। अच्छा हिकिड़ो ॿियो अर्ज़ु त अॼु कंहिं दोस्त कॉल कई त उहो इंग्लिश में चए पियो सर पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ियल आहिनि, तव्हां थोरो अॻिते हलो ऐं जेको आहे सो एरर करेक्शन वग़ैरह पढ़ायो। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां मैथ में बि कंहिं दोस्त कयो त सर हे मैथ में तरतीब सां नथा अचनि, ऐं हिकिड़े ॾींहुं फ्रिक्शन पढ़ियोसीं, वरी फाइंड द वैल्यू ऑफ एक्स पढ़ियोसीं, वरी अहिड़े तरीक़े सां बोर्ड मास पढ़ियोसीं, वरी कॾहिं ॿियो को लेक्चर अचे थो पियो। सो हाणे सोचो त बजाए हिन जो हिकु खे जवाबु ॾिजे, हिकु महिल सभिनी खे थोरो इन बारे में ब्रीफ कजे। हिकु त तव्हांजी जेका 5 to 15 वारी बैच आहे, इन में तक़रीबन 4000 स्टूडेंट्स इनरोल थिया आहिनि। ठीकु आहे। सो हर कंहिंजो एजुकेशनल बैकग्राउंड अलॻि आहे। कंहिंजी पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ियल हूंदो त उहो चवंदो डायरेक्ट एक्टिव पैसिव ते हलिया वञो, जंहिंजी एक्टिव पैसिव बि पढ़ियल हूंदो उहो चवंदो नरेशन ते हलिया वञो, जंहिंजो इहो पढ़ियल हूंदो त उहो चवंदो डायरेक्ट करेक्शन ते हलिया वञो। सो हर को पंहिंजे हिसाब सां हलण जी कोशिशि कंदो आहे, पर असांखे 4000 स्टूडेंट सभिनी खे ध्यान में रखी उन हिसाब सां हलणो पवंदो आहे। जंहिंजो हे ऑलरेडी पढ़ियल आहे उन्हनि खे बि, ऐं जंहिंजो नाहे पढ़ियल सभिनी खे हिकु दफ़ो हिकिड़े प्रोसेस मां गो थ्रू करिणो पवंदो आहे। यानी जेकॾहिं मिसाल था वठूं, मेजॉरिटी स्टूडेंट जंहिंजो हे नाहे पढ़ियल, या जंहिं तरीक़े सां असां चाहियूं था उन एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां, उन एंगल खां उनजो नाहे पढ़ियल, त पहिरियों हे कवर कराईंदासीं, उनखां पोइ जेके ॿिया टॉपिक्स हूंदा त सॼी क्लास खे गॾु खणी करे हलणो आहे। हर कंहिंजे इंडिविजुअली अलॻि अलॻि हिसाब सां न हलणो आहे। त हाणे हिन जी मिसाल हे सभु पढ़ियल आहिनि त डायरेक्ट हिन ते हलिया वञो, या हे बि पढ़ियल आहे, करेक्शन बि पढ़ियल आहे, हे बि पढ़ियल आहे त नरेशन ते हलिया वञो, या डायरेक्ट आर्टिकल ते हलिया वञो। सो सभिनि खे गॾिजी हलणो आहे। हाणे अचूं था पिया मैथ ते, त हाणे मैथ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु तव्हां नालो ॿुधी करे हिते आया हूंदो त जेको सिलेबस में मैथ हूंदी आहे उनजो हिकिड़ो पंहिंजी तरतीब आहे, मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी तरतीब आहे। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूं ते जेकॾहिं ट्रस्ट करे आया हो त बिल्कुलु तव्हां हिन शइ जो इत्मीनान रखो त हिकिड़ी मुंहिंजे तरफ़ां सेट जेको आहे सो पैटर्न ठहियलु आहे, मुंहिंजे जेको आहे परमिशन सां, या मुंहिंजे तरफ़ां लिस्ट ॾिनल हूंदी आहे, तरतीब ॾिनल हूंदी आहे, उन जी तरतीब सां स्टूडेंट एडमिन्स जेके आहिनि लेक्चर मोकिलींदा आहिनि। हाणे हे जेके तव्हां पढ़ी आया हो, फ्रिक्शन डे 1 ते पढ़ियो हूंदो, उनखां पोइ अलजिब्रा जो बेसिक कॉन्सेप्ट, हाणे अलजिब्रा अॻिते हली पाण डिटेल में पढ़ंदासीं, पर सिर्फ़ु बेसिक कॉन्सेप्ट। उनखां पोइ फाइंड द वैल्यू ऑफ एक्स हूंदो आहे, उनखां पोइ बोर्ड मास हूंदो आहे, अहिड़े तरीक़े सां ॾाई जी जोड़ कट वंड ज़रब हूंदी आहे, निशाननि जी वंड कट जोड़ ज़रब। हाणे इहे 5-6 टॉपिक आहिनि जेके तव्हांखे कैलकुलेशन में हेल्प कंदा आहिनि। यानी जॾहिं तव्हां मेन टॉपिक्स हूंदा आहिनि जीअं रेशो प्रोपोर्शन, ऐं उनखां पोइ परसेंटेज, ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो एवरेज मोड मीडियन थी वियो, ऐं अॻिते ॿिया खोड़ सारा टॉपिक्स आहिनि, या अलजिब्रा में ख़ुदि जेके पॉलिनोमल्स वग़ैरह हूंदा आहिनि, उहे तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदा जॾहिं तव्हांजी इहे बेसिक कैलकुलेशन्स तव्हांखे ईंदियूं हूंदियूं आहे। हाणे जेकॾहिं अणपूरनि खे जोड़ कीअं कबो आहे, उनखे ज़रब करण जो छा उसूल आहे, उहो तव्हांखे न ईंदो, त पोइ तव्हां हिन रेशो प्रोपोर्शन में अॻिते हली तव्हांखे मसइलो थींदो, परसेंटेज में मसइलो थींदो। सो मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी इहा तरतीब हूंदी आहे, पहिरियों हे इंडिविजुअली हिकु 2 ॾींहंनि में, या जीअं हाणे अलजिब्रा जो बेसिक कॉन्सेप्ट हूंदो, तव्हांखे ख़बर पवंदी 2x² + 2x हे पाण में जोड़ न थींदा। ठीकु आहे। सो कुझु दोस्तनि जो में बि इहे पढ़ियल हुजे, पर तव्हांखे हिकु दफ़ो हिन प्रोसेस मां गो थ्रू थियणो आहे, उनखां पोइ असां पंहिंजे मेन टॉपिक्स ते ईंदासीं।